नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में खबर ॾींदा हलूं त डिप्टी कमिशनर मनवर मठियाणी कोरोना वायरस की वबा के करे लॉकडाउन सबब रोजगार बेरोजगार थींदड़ ऐं मुस्तहक माण्हुनि में एहसास प्रोग्राम तहत इमदादी रक़म विराइण लाइ ज़िले अंदर कायम कयल सेंटरन में दौरो करे इंतजामन जो जायज़ो वरितो। इन मौके ते डिप्टी कमिशनर सेंटर के इंचार्ज ऐं बैंक पारां मुक़रर कयल अमले खे हिदायतूं ॾींदे चयो त सेंटरन ते ईंदड़ मुस्तहक कोरोना वायरस का बचाव लाइ जारी कयल क़ाइदनि ऐं कानून ते अमल कंदे खेनि यकीनी बणाए रश न कई वञे। 6 फुट जो फासलो रखिजे कोरोना वायरस का बचाव लाइ एहतियाती तदाबीरन ते मुकम्मल अमल कयो वियो। जॾहिं त इमदादी रक़म वसूल कंदड़ माण्हुनि में समाजी फासलो बरक़रार रखण सां गॾु हथ धोइण ऐं पीअण जे साफ़ पाणी समेत बुनियादी सहूलियतुनि जो पिण ख़्यालु रखियो वियो आहे। हिननि खेनि इहा पिण हिदायत कई त रश खां बचण लाइ मुस्तहक माण्हुनि में वक़्त सर इमदाद रक़म विराइण लाइ सेंटरन ते अमले जी मौजूदगी ऐं कैश जो जोगो बंदोबस्त कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।